अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी तो असां हिन वक़्तु केटी बंदर तहलके जे साहिली पट्टी जंहिंखे चइजे केटी बंदर जो तहलको आहे, साहिली पट्टी आहे। उते कंहिं दोस्त जे पान फॉर्म ते बीठल आहियूं ऐं हिते अजीब क़िस्म जो अंदरि जॾहिं असां दाख़िलु थियासीं त असां हिते पान जो जेको फॉर्म ॾिसी हिन साहिली पट्टी ते चवंदा आहिनि जिते पाणी बि न आहे ऐं उते उञ आहे रुञ आहे, पर हिते असां पहुची करे जेको सो पान ॾिठा आहिनि ऐं हिते पान जी आबादी शायदि सुठी थींदी आहे। सो तमामु ख़ूबसूरत लॻनि पिया इहे पान जा पन। ऐं हिननि जा हिकिड़ा जिन्स बि हूंदा आहिनि, हिकिड़ा पाकिस्तानी हूंदा आहिनि, सांची हूंदा आहिनि, बैंकॉक हूंदो आहे ऐं ॿिया बि हिन जा फॉर्म जेके आहिनि उन जे क़िस्म क़िस्म जा हूंदा आहिनि। हिते असांजो इलाइक़े जो हिकिड़ो ज़मीनदार असांखे मिली वियो आहे, अदा मोहम्मद इब्राहिम शोलानी साहिबु। अचो त उनखां पुछूं था त हीउ पान कीअं थींदो आहे, हिन जी आबादी कीअं थींदी आहे ऐं हिन सां जेको सो ख़र्चु केतिरो ईंदो आहे, केतिरो लागत थींदी आहे। अचो त सभु कुझु ॼाणण जे लाइ असां अदा इब्राहिम सां हिकु नंढड़ी ॻाल्हि ॿोल था करियूं। अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा तव्हां नालो तव्हां पंहिंजो वरी ॿुधायो। मोहम्मद इब्राहिम शोलानी। अच्छा, हे पान फार्म तव्हांजो आहे? जी जी। अच्छा, हीउ पान फार्म खे घणो अरसो थियो आहे जेको तव्हां हिनखे लॻायो आहे? हिनखे 2 साल थिया। माशाल्लाह 2 साल थिया आहिनि। अच्छा, हिन में हीउ कहिड़े क़िस्म जो पान आहे? हीउ सांची आहे। असां पटे सघूं था? हा पटे सघो। सांची आहे। हीउ खाइण में मिठो हूंदो आहे या कड़ो हूंदो आहे? एतिरो ज़्यादा कड़ो न हूंदो आहे, माना हीउ मिठो हूंदो आहे। हिनखे जीअं पान चवंदा आहिनि, हीउ पान जेको सो पान खाईंदा आहिनि माण्हू ऐं हिन में अला नस्ल जो हीउ पान आहे, मुंहिंजे ख़्याल में सांची आहे। हीउ छका सां जेको झुरंदो आहे। माशाल्लाह। अच्छा, हिन ते घणो ख़र्चो ईंदो आहे? हिकिड़ी हींअर 15-16 लाख रुपया खाए थो ख़र्चो। अच्छा, हिन जो जेको ॿिज तव्हांखे घणे में मिलंदो आहे? ॿिज हींअर 600 रुपया, 800 रुपया, 500 रुपया गमलो आहे सांची जो। सेलून मथे 800-1000 रुपया गमलो, हिकिड़ी चकी। हिकिड़ी चकी। अच्छा, उन में पोइ माना हिकिड़े फार्म ते यानी हीउ घणनि नालियुनि जो फार्म आहे? 200 काठन ज़मीन अधु एकड़ ज़मीन में घणो ख़र्चो थो अचे? अधु एकड़ सम्झ त हुन अधु बराबरि थींदो। एकड़ 15-16 लाख रुपया खाए थो। 15-16 लाख रुपया खाए थो। दोस्तो हीउ ॾिसो केॾा महिनती माण्हू आहिनि जेके वॾा ख़र्च करे इहे जेके फसल पोखींदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं वरी पाणी जो अणाट थींदो आहे या बारिशूं ईंदियूं आहिनि या तूफ़ान ईंदा आहिनि त हिननि खे वधीक घाटो पइजी वेंदो आहे, नुक़सानु पइजी वेंदो आहे। मुंहिंजे ख़्याल में हींअर जेके ईंदड़ बरसाति आई उन में तव्हांखे छा नुक़सानु थियो? हुन में तक़रीबन 3-4 करोड़ रुपए नुक़सानु थियो आहे तव्हांखे? जी, तव्हांखे मोगड़े खे। ऐं पोइ तव्हां हिन पान फार्म तक़रीबन 25-30 एकड़ पान सॼो बरसाति में वियो ख़राब थी। अच्छा, हीउ पान फार्म तव्हां पोइ पोखियो आहे बरसाति खां पोइ? न, हीउ बरसाति में लॻलो, हीउ बची वियो। हीउ बची वियो, हीउ मथां इलाइक़ो तॾहिं बची, जेके हेठां इलाइक़े में हुआसीं से सभु ख़ाली थी विया। यानी कि हिन में नुक़सानु बि आहे त नफ़ो बि आहे। माना हिनखे जेको सो हीउ तव्हां ढकींदा आहियो मथे ऐं हीउ छो हूंदो आहे? हीउ इन लॻा हिनखे ज़्यादा उस न लॻे। अच्छा, हीउ काठियूं तव्हां छो ॿधियूं? काठियूं त हिन ते बेल चुपड़े थी मथे वञे पई। मथे चोटी ताईं मथे वेंदो कम जो न आहे। बाक़ी हर साल अच्छा हीअ फसल तव्हां खां पुछां थो हर साल लेटाई ॾिबी भाई नए सर हर साल में नए सर थिए थो। अच्छा, हीउ घणनि सालनि जो फसल हूंदो आहे? हीउ के संभाल में आहे त 15 साल बि हले थो, 10 साल बि हले थो, इहो हा 20 साल बि हली सघे थो। बरसाति वजह सां पोइ ख़तम बि थियो वञे। सोचो त हिकिड़ो बूटो तव्हांखे घणी पैदावार ॾिए थो? हिकिड़े बूटे मां पोइ हिन मां इलाही थींदी था न। साल में घणी पैदावार हिकिड़ो बूटे मां थींदी आहे? बूटे मां वॾी पैदावार हमेशह जे लाइ हले थो त पोइ उन वॾी पैदावार पोइ अंदाज़ जी ख़बर न आहे, नथी पई सघे। माशाल्लाह, फर्स्ट क्लास। शेयर पे कैसे पान फार्म जो त असीं उन पान फार्म में बीठल आहियूं। थोरी देरि खां अॻु में तव्हां ॾिठो त असां तव्हांखे मालिक सां मिलायो जंहिं असांखे हिन जे ख़र्च जे बाबति ॿुधायो ऐं पान जे नसलनि जे बारे में ॿुधायो। ऐं त वरी पान में हिननि जा हिकिड़ा मुनफ़िद क़िस्म जा माण्हू रखियलु हूंदा आहिनि जेके पान जी चूंडाई करण में वॾा क़ाबिल हूंदा आहिनि ऐं हिन जे पते खे जांचणो पवंदो आहे मुंहिंजे ख़्याल में त हीउ पतो पको आहे कचो। अच्छा, अदा तव्हां सां हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि ॿोल कंदासीं त तव्हां ॾींहं में हीउ पान घणो पटे वठंदा आहियो? ॾींहं में जेकॾहिं तव्हां चूंडाई करियो त तव्हां घणा माण्हू 50-55 किलो कढी? हिकिड़ो माण्हू 50 खां 55 किलो ताईं कढी सघे थो। अच्छा, हीउ पान जे पते जे बाबति कीअं तव्हांखे ॼाण थींदी आहे त हीउ पतो जेको सो पकल आहे, हीउ कचो आहे? पची वञे थो पतो, कलर सही करे वञे थो, चादर डबल हुजे थी हुन में, कच्चो पतो नरम हुजे थो। कच्चो पतो नरम हुजे थो ऐं हू
हथ लॻाइण सां ई कड़क थींदो आहे माना उहो अच्छा ही तव्हां चुंडाई जेके कंदा आहियो तव्हांखे मज़दूरी मिलंदी आहे जी हाँ घणी मज़दूरी वठंदा आहियो छा किले जे हिसाब सां वठंदा आहियो किले दिहाड़ी जो हिसाब हुन अच्छा दिहाड़ी जो हिसाब पोइ दिहाड़ी में तव्हां जेतिरा पान जेतिरा कढी सघो था माशाल्लाह इहो जेको सो हिते जो हिन खे चवंदा आहिनि छा छा तव्हांखे चवंदा हारी हारी बि चवंदा आहिनि मजदूर मजदूर भी मजदूर ऐं भी ॿियो बि हिकिड़ो हुनखे मुंहिंजे ख़्याल में को नालो वठंदा आहिनि जेको फार्म में कमु माली 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 चवंदा पान आहिनि जो जीअं बाग जो माली हूंदो आहे न माली, हा। सो अदा हिन बाग जो माली आहे हीअ बि हिकिड़े क़िस्म जो बाग आहे जेको असांजे सिंध में काफ़ी तइदाद में थींदो आहे हिन वक़्तु जेका असां तहलके केटी बंदर जे साहिली पटी ते मौजूदु आहियूं ऐं असांखे अची हिते जेको सो ॾाढी जेका सा ख़ुशी महसूसु थी ऐं असांखे हिकु ॼाण मिली त पान जो फ़सुलु कीअं थींदो आहे उन में केतिरो ख़र्चो हूंदो आहे ऐं उन जी आबादी केतिरे सालनि खां पोइ माण्हू खणंदो आहे ऐं इन्हनि शयुनि जी असांखे ख़बर पइजी वई